अदा चांदा मेड़ो न सा नंढे आलमन सा मेड़ा हफी सा नंढे आलमन वडो तो जो चोर सामो होने सा होले सामो परी पोंद चरू वाली तू ढक दी ने दरवेश ही या तू ढक दी तू ठाई संदरो हफीज आलमन पहलवान शहजरो चांडो संदरो ठाई ने आई ब्या मल संदरा कंदा पहलवान साला ने पूछो न तो हेर वो मरी पोंद दरवेश ही या तो सा विड़ा तू विड़े जगाती गाल करे ने विड़ा छोड़ो तो ए विड़े अरे चांदा ठाई संदरो हफी सा था तो के मां तो माने कार तो विड़ी हां विड़ी बिस्मिल्लाह के तो विड़ी ताड़ी लगे चांदो आलमनी रात बन मोरे दरवे जाका मोरे सो किथे में मुटरे सही कर दो किथे बाजार लिखे वो तंती भी लिखा है वो दरवे जो होदा फ्री रे वो ग्राउंड खाली लगे तो सजो होते वो छाते ले वो कामल के समझो सा खबर को यार मानी हां साजो मासू ना क्या दिए या वट संतरो वट साजो करी दे खबर ने संतरो वट ये वट जियो चिरुआ जा लपाटू छाने दे संतरो वट गुलाम मूर्तिया सोलंकी जी मेहरबानी होटल वाले जी संतरो वट देखो मतलब चाय खड़े हुआ तारे जाने उन्हें मेहरबानी करो चाय वीवीआईपी चाय सत्ते दी चाय तमाम भली हलाया गुलाम मूर्तिया सोलंकी होटल वाले फकीर का दो फकीर खादम सेठ बदला काजी चांद बोलड़ो न मारियो ख्याल ओ काजी ओ अचरा बोलड़ा न मारियो आई सीटी जे दो पाण में मिलंदा मां के दे ने मुके सजा दे जान ताला का कौन दादा से दोनों सीटी से एकड़ो बड़ो सब मोर जो कमा आने दो अरे कुछ बड़ा था टोडी सीधी मोर होठी बड़ो संदरो कन बया टोडी सीधी मोर होठी बड़ो अजवा सेठ बेदला सोलंकी एकड़ी ताड़ी नो जोर से लगे ताड़ी लगे सेठ की ताड़ी सेठ नमाज़ी मानो है पंज वक्त नमाज पढ़े ऐ खुदा जो नालो कमी दो रोज़ी जरूरी है मेलो ठाया साईं नूर शाह जो वरी मेलो आहे जुमन शाह पटरी बोले हिन महीने 27 28 29 तारीख़ वॾो पैमाने जो मेलो लॻंदो आहे जुमन शाह पटरी वारो मेलो उहो मशहूर मेलो अज चांडा चां भी छोड़ो किथे बणो हां लताड़ी मुखे गुलाम मुर्तजा के छोकरो मोकले कोप खरीदे तो वो कोप गाड़ी खराब थी गाड़ी हम भज में शबर बस गणेश जी हाथ काट सबर हाथ में भला खड़ो बिस्मिल्लाह सां स्टार्ट थिया ही आए हिते थे ताज मोहम्मद आलमानी की मेहरबानी उन्होंने 100 रुपया नाम डेरी दिनवा साईं जो सदको नूर शाह जो मां ताज मोहम्मद आलमानी जो थोड़ा तो शुक्र अदा कयां थो जंहिं नाम 100 रुपया सदको साईं नूर शाह वो चाहींदा सदरो सही भर कुछ घेरत धारा थई कोन गई सदरो भरबो चङी तरह भरबो परे दी न थोड़े दादी के वंजे गाल सिया ये भी तो चाहींदो न तो चलो तो सच ने बुलबार तो सदरो सही भरे इज्जत वारो सदरो भरे चांदो पहलवान हफीज आलमानी मां कमान थोड़ा तो ताज मोहम्मद आलमानी जो अब्दुल वहाब आलमानी जंहिं मूंखे 100 रुपया इनाम मिलियो आहे सदको साईं नूर शाह जो सेठ बेदला सोलंकी
ऐं फकीर मौला भाई खोखर उनजी महिरबानी कुर्ब जाइना 100 रुपया फकीर मौला भाई खोखर सदको सही नूर शाह जो 100 गुलाम शबीर आलमानी खे फकीर की महिरबानी सदरो सही भले चांदा मार चांजायो हिकड़ो आलमानी मलकर सदई खुटदा तू खुटदा या त भला तो के खयो लुकी लियो हे पंहिंजो मुर्सलो मेलो अथनि ही घर जो मेलो अथनि असली कोट हिननि जो ई हुई आहे कलेवर आलमणी भोगवा जलाल खान आलमणी प्यारो आलमणी जंहिंजी रिहाइश आहे मोरो में भगवान मलाखिल में मल्ले थोरो सिज कोन्हे हिन मल्लू कयो त वरी ॿिए जोड़ खे ॿुधारियां चांदो ऐं पहलवान अचे राशिद आलमणी गुलाम जो पुट अचे राशिद आलमणी प्यारो खान आलमणी जलाल खान आलमणी ऐं पैसो जी दुखी ॻाल्हि आहे त हाणे मेलनि जा शौक़ीन बि आहिनि उन्हनि मूंखे इनाम ॾिनो आहे 200 रुपया सदको सही दरगाह नूर शाह जो अची वियो आहे ज़िले जो सदर पहलवान सरदार आलमणी लगे ताड़ी अॼु त उहा सरदार आलमणी मलाखड़े में ऐं सरदार जी सभु माण्हू खे ख़बर हुई पाड़ोरनि खे न त सरदार मेलो कॾहिं बि न थींदो आहे उन हूंदो सरदार आलमणी चांदो ऐं पहलवान हफ़ीज़ आलमणी धक्कार न छॾणो न आहे चांदो आलमणी फकीर जी महिरबानी मौला भाई खोखर जी ऐं कदुर आहे हर महिल जो नंढे वॾे जो ऐं खाधो जो पुट आहे उन्हनि सुठा इनाम ॾिना आहिनि पहिरें ॾींहं खां वठी मौला भाई खोखर 200 सरदार जा वठनि फकीर जा हथ बजे चांदो ऐं पहलवान हफ़ीज़ आलमणी शहज़ादो चांदो ॿई गॾु हथ धरा थी विया जलाल खान आलमणी मोरे वारा दुकान मलाखड़े में उन्हनि मूंखे इनाम मोकिलिया 200 रुपया सदको सही नूर शाह जो अब्दुल वहाब आलमणी जी महिरबानी ऐं ताज मोहम्मद आलमणी हाणे भली धक्कार आहे चांदो आलमणी पहलवान शहज़ादो ऐं पहलवान हफ़ीज़ आलमणी वाह पहलवान चांदा इहो चांदो पहलवान खे मारो आलमणी खे अॻी महिल शहज़ादो चांदो मोरो जा ठप चांदे ठप मोरो आलमणी खे कल्ह त बाक़ी अॼु बि हेॾा शीटी रहमान बाप कंदा मोर वठी वठो मलनि ज़िले जो सदर जो हुकुम आहे त पहलवान हू शागिर्द मुंहिंजो ऐं गुलबाग बचो आहे पहलवान आहे संदो कोन्हे ॿिए ॾींहुं भला पहलवान सदर जो हुकुम आहे ऐं पहलवान आसिर ज़रदारी ऐं आलमणी शर्त मुक़ाबिला ॿियो जोड़ सरदार ऐं पहलवान आसिम राशिद अब्दुल हमीद आलमणी 200 जो ज़िले जो सदर पहलवान सरदार आलमणी खे अब्दुल हमीद आलमणी 200 ॾिना ख़ुशूसी सरदार आलमणी खे ताड़ी पहलवान राशिद आलमणी गुलाम जो पुट मारिया पहलवान आसिर ज़रदारी खे सोलगी ऐं 100 बिला फकीर मौला भाई खोखर शहज़ाद 100 गाजी खान आलमणी हाकिम परिवार उन्हनि महिरबानी कुर्ब 200 बिला शफर जो गुलबार चांदो ते 100 बदला 100 फकीर जो परिवार मेरे अदा शीटी खे न वञो शीटी जो क़दुरु कोन्हे तव्हांखे दरगाह जो कसम आहे शीटी जो मल तव्हांखे मिलंदो कोन सभु मल भला आहिनि चांडो ऐं पहलवान रंग 200 बिला
लियाकत परिवार उन्हें मेहरबानी कर मरुम गुलम लुटा उन्हें 100 ॾिनो आहे गुरबार पहलवान ऐं पहलवान रिंग गुरबार चांडो जंहिंजो ताड़ी लगे चांडो कंहिं चांडो पुत्रा बि खाई आहे ऐं गुलबार जो क़दुरु कयो भलो भला गुलबार चांडो खे न वञो क़दुरु कयो गुलबार जो राशिद आलमणी जमादारी कदुरु कनि फकीर खे गुज़ारिश आहे मौला बि खुफर खे शेख बेगला खे काॾो जमादार इब्राहिम अबड़ो केॾो राशिद राशिद आलमणी आज़ादी गुलबार चांडो गुलबार बात ताड़ी लगे चांडो की ताड़ी लगे ताड़ी आलमणी ऐं पहलवान चांडो शहजादो ऐं पहलवान शौकत आलमणी मौजूदा सदर जो भाउ आहे ऐं तमामु सुठो रांदीगर आहे क्रिकेट जो नूर शाह कमल असांजी उमेद आहे त तमामु नफ़ी रंदींदो ऐं अहिड़े दरबार जे में साईं खे अर्ज़ु कयो आहे त इनशाला सदर जो भाउ शौकत